तेज़ बरसातुनि जी अकती खां पोइ सिंध जे केतिरनि शहरनि में रेन एमरजेंसी लागू कई वई आहे। मकानी इदारनि वारे खाते खे अलर्ट रहण जो हुकुम ॾिनो वियो। सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह चयो आहे त बरसातुनि दौरान कंहिं बि इदारे या अमले जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। समूरा इदारा पंहिंजे मुलाज़िमनि खे बरसाती पाणी जे जल्द निकाली लाइ अलर्ट रखनि। सिंध में बरसात जी अकती खां पोइ वॾे वज़ीर मुराद अली शाह जी हिदायत ते अलर्ट जारी कयो वियो आहे। नालनि जी सफ़ाई जो कम बि तेज़ी सां मुकमिल कयो पियो वञे। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त बरसाती पाणी जी निकाल लाइ अॻुवाट तकिड़ा उपाउ वरिता पिया वञनि। उन सिलसिले में कंहिं बि क़िस्म जी कोताही खे हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। हुन चयो त रोशननि जे शहर कराची समेत हैदराबाद ऐं सामूंडी पट्टी वारनि शहरनि में बरसातुनि जी अकती खां पोइ इंतज़ाम मुकमिल कया पिया वञनि। नालनि जी सफ़ाई जो कम बि जारी आहे। सूबाई वज़ीर वधीक चयो त KMC ऐं DMC समेत ॿिया इदारा मुलाज़िमनि खे मुतहरिक कनि त जीअं हंगामी हालतुनि ते क़ाबू पाए शहरनि खे सहूलियतूं मुहैया करे सघजनि। हुन चयो त बरसातुनि दौरान कंहिं बि इदारे या अमले जी कोताही हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी। समूरा इदारा पंहिंजे मुलाज़िमनि खे अलर्ट कनि जीअं पाणी खे तुर्त ई निकाल कराए सघिजे। नासिर हुसैन शाह चयो त न सिर्फ़ु कराची पर हैदराबाद जे बि 7 वॾनि नालनि जी सफ़ाई जो कमु जारी आहे। हुकूमत जी कोशिशि आहे त नुक़सानु न थिए ऐं नई वरी शहरनि खे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे। बिजली निज़ाम खे बि बहितर रखण लाइ बिजली विराईंदड़ कंपनियुनि खे लिखियो वियो आहे।